अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठवर बाबाला नेकी कंडड़न के अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 9। बेशक या काफ़र क़ौम मां हुई। बिल्किस खे चयो वियो त महफ़िल में दाख़िल थी। जॾहिं उनखे ॾिठाई त उनखे पाणीअ जो भरियल हौज़ सम्झियाई। पंहिंजनि पनियनि तां कपिड़ो मथे खयाई, छाकाणि त सुलेमान अलैहिस्सलाम खे चयो वियो त पेर गॾह जे पेरनि जहिड़ा आहिनि, कमनि जे जिन जे मथां वार आहिनि। सुलेमान अलैहिस्सलाम चयसि त हीउ शीशे जो महल आहे। बिल्किस चयो त रब मुंहिंजा, बेशक मूं ज़ुल्म कयो ऐं हाणे मूं सुलेमान अलैहिस्सलाम सां गॾिजी जहाननि जे रब ते ईमान आंदो। सुलेमान अलैहिस्सलाम जेकी घुरंदो हो, जिन संदसि उहे कमु कंदा हुआ, यानी शानदार मस्जिदूं ऐं मस्जिद में तस्वीरूं ठाहींदा हुआ जेके संदन शरीयत में हलाल हुयूं, ऐं हौज़ जेॾा वॾा प्याला ठाहींदा हुआ। हर प्याले मां 1000 माण्हू वेही खाईंदा हुआ ऐं वॾियूं मज़बूत देगियूं ठाहींदा हुआ। मथे जिन खे मथे खणण लाइ चोरे बि कोन सघिबो हो। चयो सूंड दाऊद अलैहिस्सलाम जा औलाद, अल्लाह जी फर्मा बरदारी ऐं शुक्राने जा कम करियो, पोइ मुंहिंजनि मां थोरा माण्हू शुक्र कंदा आहिनि। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम खे मौत ॾिनूसीं। अल्लाह उॾोहीअ खां सवाइ उन्हनि मां कंहिंखे संदसि मौत जे बारे में सुध न कई। उॾोही 1 साल ताईं संदसि लठ खे खाईंदी रही। पोइ जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम किरी पट ते पियो, तॾहिं जिन्ननि खे पधिरो थियो त जेकॾहिं इहे कुझु ॼाणनि हा त सुलेमान अलैहिस्सलाम जे मौत खां पोइ सॼो साल इहे ख्वार कंदड़ अज़ाब में न रहंदा। बेशक सभा वारनि में अल्लाह जी कुदरत जूं निशानियूं मां हिकिड़ी निशानी आहे। संदन साॼे ऐं खाधे पासे बाग़ हुआ, अहिड़ा बाग़ किथे न हुआ। चयो सूंड पंहिंजे रब जो रिज़्क़ खाओ ऐं संदसि शुक्र करियो। तव्हांजो शहर सुठो शहर आहे, उन मां फ़ाइदो वठो ऐं रब बख़्शणहार आहे। इहो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो, जीअं उनखे सभिनी दीननि खे ग़ालिब करे। ऐं अल्लाह शाहिद आहे त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सचा पैगंबर आहिनि। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। जेके माण्हू सांढ गॾु आहिनि उहे काफ़रनि लाइ सख़्तु ऐं पाण में रहमदिल आहिनि। खेनि रुकू ऐं सजदे में ॾिसंदे अल्लाह जे फज़ल ऐं रज़ा खे तलब कनि था। संदन पेशाननि में सजदे जे असर जी निशानी आहे। क़यामत में संदन निशानियुनि जो नूर अछो नूर क़यामत में संदन पेशाननि जो नूर अछो संदन नूरा चोॾींहं जे चंड खां वधीक हूंदो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साथियुनि जो इहो मिसाल तौरेत में आहे ऐं संदसि इहो मिसाल इंजील में आहे। तो इहे उन पोख वांगुरु आहिनि जेका पंहिंजा सिला कढंदी आहे, पोइ पंहिंजा कनर मज़बूत कंदी आहे, पोइ पंहिंजनि कनरनि ते सिधी थी बीहंदी आहे। हारीअ खे चङी लॻंदी आहे, जीअं उन सां काफ़रनि ऐं गुमराहनि खे कावड़ाए। उन मां जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं, तिन सां यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि सां अल्लाह बख़्शिश ऐं वॾे अजुर जो वाइदो कयो आहे।